Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद लाहौर हाई कोर्ट जे रावलपिंडी बेंच में गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत जे लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। दरख़्वास्त में मुवक़्क़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त शेख रशीद ते फैसलाबाद, गुजर खान, रावलपिंडी ऐं अटक समेत 9 शहरनि में केसिस दाख़िल आहिनि। भाइटे शेख राशिद शफ़ीक़ खे अॻु ई गिरफ़्तार कयो वियो आहे। पीटीआई अॻवान शहबाज़ गिल बेहिफ़ाज़ती ज़मानत जे लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां रुजू करे वरितो। शहबाज़ गिल ख़िलाफ़ फैसलाबाद में FIR दाख़िल आहे। पीटीआई जे 20 मुनहरफ़ अॻवाननि ख़िलाफ़ नाअहली रेफरेंस जी ॿुधणी। पीटीआई जे वकील पारां वक़्तु घुरण ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स ॾिना त असांखे लॻी रहियो आहे त नाराज़ अॻवाननि जा वकील वक़्तु घुरंदा। नाराज़ मेंबर नूर आलम खान, फारूक अल्ताफ़, आसिम नज़ीर, अफ़ज़ल खान ऐं ॿियनि जवाब जमा कराए छॾियो। इलेक्शन कमीशन पारां धुरनि खे दलील ॾियण जी हिदायत। जेकबाबाद ऐं पनवाकिल भरिसां चोरनि जी मुबैना फायरिंग में 2 भाॻिया मारिजी विया। जेकबाबाद जे ॻोठ बाग लाशारी में चोरनि सां मज़ामत कंदे नौजवान मुहिब लाशारी क़तुल। पनवाकिल लॻ ॻोठ वारिस ॾिनो मलिक में चोरनि ऐं भाॻियनि में मुक़ाबिलो। चोरनि जी फायरिंग में ॻोठाणो भूरल मलिक मारिजी वियो। वारिसनि तरफ़ां मारिजी वियल ॻोठाणे जो लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो। ट्रैफ़िक मुअतल। लियारी मां चूंडियल पीटीआई MNA शकूर शाद सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो। शकूर शाद चयो आहे त तबियत ख़राब हुजण करे सियासी सरगर्मियूं जारी नथो रखी सघां। ईंदड़ चूंडुनि में हिसो न वठंदुसि। शकूर शाद 2018 वारनि आम चूंडुनि में लियारी में बिलावल भुट्टो खे शिकस्त ॾिनी हुई। हुकूमत परॾेही साज़िश जे इल्ज़ामनि ते इंक्वायरी कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। सुथमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इंक्वायरी कमीशन अणधुरी हूंदी। कमीशन जो सरबराह बि अहिड़े शख़्स खे बणायो वेंदो जंहिं ते केर बि आङुर खणी न सघंदो। जांच मुकमल थियण बैदि उहे सभु कानून जे कटहरे में ईंदा जेके काग़ज़ लहिराए रुगो इल्ज़ाम लॻाइण जा आदी आहिनि। साज़िश जो ड्रामो रुगो फराह गोगी खे बचाइण जे लाइ कयो वियो। इमरान ख़ान कमीशन खे तस्लीम न कंदो। खेसि उहा कमीशन क़बूल हूंदी जेका फराह गोगी खे बचाए। पीटीआई परॾेही साज़िश बाबति तजवीज़ कयल हुकूमती कमीशन रद्द करे छॾी। फवाद चौधरी चयो आहे त असां रुगो उहा कमीशन तस्लीम कंदासीं जेका आज़ाद अदलिया जे मातहत हूंदी। फराह खान ख़िलाफ़ पका सबूत आहिनि त केस छो दाख़िल नथो कयो वञे। पीटीआई ख़िलाफ़ कुझु न मिलण सबबि फराह खे निशानो बणायो पियो वञे। फवाद चौधरी चयो त हुकूमत जी गाॾी बिना ड्राइवर जे हली रही आहे। इमरान ख़ान जी घरवारी बुशरा बीबी जी दोस्त फराह ख़ान खे दुबई खां पाकिस्तान आणण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त फराह ख़ान खे दुबई खां वापसि आणण जे लाइ क़ानूनी कार्रवाई शुरू कई वई आहे। इख़्तियारनि जो चवणु आहे त करप्शन केस जी जांच लाइ फराह ख़ान जी मौजूदगी ज़रूरी आहे। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त फराह ख़ान इमरान न्याज़ी जी फ्रंट पर्सन जो किरदारु अदा कयो जंहिंखां हक़ीक़तूं मालूम कंदियूं आहिनि। हुकूमत तरफ़ां इमरान ख़ान जे मुबैना ॻुझनि अकाउंट्स जे लाइ आलमी बैंक सां राब्ते जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा लाहौर हाई कोर्ट के जज खिलाफ सुप्रीम जुडिशल काउंसिल ॾांहुं रेफरेंस मोकिलण जो ऐलान करे छॾियो। गवर्नर चयो त लाहौर हाई कोर्ट खां वॾे वज़ीर जे हलफ़ बाबति गैर आइनी फ़ैसिलो करायो वियो। जस्टिस जवाद हसन खिलाफ कानूनी कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। गवर्नर की हैसियत में सुप्रीम जुडिशल काउंसिल में रेफरेंस मोकिलींदुसि। वज़ीर आज़म ऐं संदसि पुट सियासी बहरान जा मरकज़ी किरदार आहिनि। पीउ वफ़ाक़ी हुकूमत के ख़त्म कयो ऐं अदलिया जो इस्तेमालु कयो वियो। इन अमल ख़िलाफ़ पार्लियामानी मेंबर्स एहतजाज न कयो जंहिंजो नतीजो पंजाब में ॾिठो वियो।
अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजनि करतूतनि जे करे घर भेड़ो थी वियो। अवाम जी ताक़त सां ज़ालिमनि सां जंग कंदा रहंदासीं। जेल जी सख़्तियुनि घणो कुझु सेखारियो आहे। 60 मील में तक़रीब खे ख़िताब दौरान आसिफ ज़रदारी कारकुननि ऐं अवाम सां मुखातिब थींदे चयो त अव्हांजो साथ घुरिजे। अव्हां लाइ जिदोजहद कंदे ख़ुशी थिए थी। बिलावल जिते बि वेंदो आहे खेसि शहीद बेनज़ीर जहिड़ो प्यार मिलंदो आहे। 60 मील खे गैस ॾियणु, बाईपास ऐं चक 3 में हाई स्कूल ठाहिण जो ऐलान। ऐं पडीदन वेझो नींगर नुसरत कैनाल में वहिंजंदे बुॾी वियो। वार्ड नंबर 3 जो रहवासी 5 वरनि जो सदाम वलद ग़ुलाम रसूल सियाल बुॾी वियो। बुॾी वियल नींगर जी मक़ामी टोबनि ज़रिए ॻोल्हा जारी। वारसनि जो चवणु आहे त बुॾी वियल नींगर जी ॻोल्हा में मदद कई वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स अवां ॾिठियूं। बुलेटिन सां